जय झूलेलाल दोस्तों। एकादशी छा आहे? एकादशी माता जी उत्पत्ति कीअं थी? एकादशी ते असां कहिड़ी कथा कंदा आहियूं? एकादशी ते असां कहिड़ो ख़ासि खाधो ठाहींदा आहियूं? उन ॾींहुं कहिड़ो असां ॾीओ ॿारींदा आहियूं? उन जो नालो छा आहे? उन जो मतिलबु छा आहे? हिकु हिकु वीडियो जेको आहे मां पंहिंजे चैनल ते अपलोड कयो आहे, जंहिंजो नालो आहे हुनर मुस्कान का ऐं हुनर मुस्कान का सिंधी। ॿिन्ही चैनलनि ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि, त ज़रूरु चैनल ते वञी करे वीडियो चेक कजो। एकादशी सां रिलेटेड सभु वीडियोस उते अवेलेबल आहिनि। उनखां सवाइ असांजे सिंधी ॾिण वारनि सां रिलेटेड सभु कल्चरल और ट्रेडिशनल वीडियोस बि मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का और हुनर मुस्कान का सिंधी ते अवेलेबल आहिनि। उते ज़रूरु वञी चेक कजो और पंहिंजे माइटनि और रिश्तेदारनि खे ज़रूरु ॿुधाइजो इन चैनल जे बारे में। जय झूलेलाल। मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं। उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो।